भी भरसा कोन पियो अचे त बाबे खे के ज़ोर जा माई भी मथो बदियूं वेठी आ त मां तो पेंगे जगह ता सन YouTube चैनल bu channel official नमाज में बंगा से चैनल सब्सक्राइब कर बेल आइकन दबाई दी सन हर नई वीडियो नोटिफिकेशन ता आंदा मच सके वधीक बीमारा रब फरमायो वजालना नौमकुम सुबता सजो डी कम था कयो लाबारा था कयो हार पा पिया कयो रात जो घर में अची सुमो पिया सुबह जो उथो था त तवां जे सजे ॾींहं जा थक लहण वारो मां आहियां ॿियो कोई कोन्हे। निंड के थक भॼण जो सबब कंहिं बनायो साहब निंड जो कई त थक सब लही विया। रात थी साईंजन जे लाइ हिकिड़ो खीमो तैयार कयो वियो मैदान बदर में। हिन वक़्तु उन जाइ ते मस्जिद आहे, उनजो नालो अल अरीश। हिते साईंजन जो खीमो ठाहियो। नबी से फरमायो केरा जेको अॼु राति खीमे जे ॿाहिरों बीही करे पहरो जे त सभ खां पहिरियों कुरारो अबू बकर शेर वांगुरु उथी बीठो चईं तव्हां आराम कयो, सॼी राति तव्हांजो पहरो मां ॾींदुसि। इन ही जे करे मुझे सोने अली से को सवाल कयो हो, सोना अली तू बुधा नबी से जे उम्मत में पैगंबर जे साहबा में सब को वधिक बहादुर केरा? हजरत अली से तो फरमाए मुझे सोने हसन हुसैन जो बाबो तो फरमाए नबी से जी उम्मत में पैगंबर से जे साहबा में सब को वधिक दिलेर सब को वधिक बहादुर अबू बकर सिद्दीका। हजरत अली से फरमायो असा सिद्दीक जे बहादुरी के मैदान बदर में ॾिठोसीं जॾहिं साईंजन जे लाइ खीमो ठाहियो वियो। पाण फरमा केरा जेको अॼु राति खीमे जे ॿाहिरों बीही करे पहरो जे कंहिंखे हिम्मत न हुई। मुसलमान सभु थकियल हुया, दुश्मन साम्हूं बीठो हुयो। इहो अबू बकर शेर वांगुरु उथी बीठो। नबी साईं खे चई साईं तव्हां आराम कयो, सॼी राति तव्हांजो पहरो ॾियण वारो मां अबू बकर। हजरत अली से को सवाल कयो सुना अली तू बुधा भला नबी से जे उम्मत में नबी से जे सहाबा में सब को वधिक ताकतवर केरा? हजरत अली से फरमायो नबी जी उम्मत में सब को वधिक ताकतवर अबू बकर सिद्दीका। किए? हजरत अली से फरमायो जॾहिं मक्को फतह थियो बैतुल्लाह में 360 बुत रखियल हुया। नबी से फरमायो सोना अली वेह तमा तुझे कुल्लन ते पैर रखी करे इन बुतन के हेठ किराया। हजरत अली से फरमायो मां वेठस साईं जन जी जो पांजो कदम मुबारक मुझे कुल्ले ते रखियो। मां ये समझो त मुझी जान वही, मुझी जान टुकड़ा टुकड़ा थी वही।